अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां शेरदिल गाहोर। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, मूंखे ॾाढो सुहिणो मुफ़लर पातल आहे, जंहिं मुफ़लर जो नालो आहे मोहब्बती मुफ़लर, जेको असांजे प्यारे भाउ नूर मेमून हालाई साहब मुतारिफ़ करायो आहे। ऐं नूर मेमून हालाई साहब खे ख़ादिम सक़ाफ़त जो बि लक़ब मिलियल आहे। उहो इन जे करे जो असांजी जेका सदियुनि हज़ारनि सालनि खां सिंधी सक़ाफ़त आहे, उन में नवां रंग भरे सॼी दुनिया में उनखे सुहिणो पेश करे पियो ऐं नयूं डिज़ाइन्स मुतारिफ़ कराए पियो, जंहिंमें ॿोलीनुमा अजरक आहे, बादशाहनुमा अजरक आहे। ऐं हीअ सिंधी जेको आहे रंगनि सां भरियल मोहब्बती मुफ़लर आहे, जंहिंमें सभु रंग तव्हांखे मिली वेंदा। बादशाहनुमा अजरक पंहिंजो सिंधी अजरक जेको पहिरियां डिज़ाइन हुई उहो, ऐं हे शॉल आहे, शाल जा बि उन में रंग ऐड कया विया आहिनि। हिकिड़े मुफ़लर में तव्हांखे सभु शयूं मिली वेंदियूं। अगरि तव्हां वठणु चाहियो था, ख़रीद करणु चाहियो था, त हाला हैंडीक्राफ्ट्स हाला बाईपास ते साईं जिन जो शॉप आहे, तव्हां उते बि वञी सघो था, उतां बि ख़रीद करे सघो था। जे न त हेठां नंबर मैंशन थियल आहे, नूर मेमन हालाई साहब जो व्हाट्सअप नंबर आहे, तव्हां उन ते बि ऑडर करे ऐं पूरे पाकिस्तान में डिलीवरी तव्हांखे फ्री में मिली वेंदी, त तव्हां वठी सघो था, ऑनलाइन बि ख़रीद करे सघो था। मां एतिरो ई चवंदुसि आख़िर में त पंहिंजी सक़ाफ़त सां प्यारु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। पंहिंजी सक़ाफ़त, पंहिंजी ॿोली, सिंध सलामत, साथ सलामत।